बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॿिनि टिनि ॾींहंनि खां वठी पंहिंजो सोशल मीडिया ते ऐं बाक़ी सोशल मीडिया जे ग्रुप्स ते हिकिड़ी ॻाल्हि वायरल आहे त असांजो मौज़ूम अब्बासी ऐं साईं राशिद सईद जन इहा ॻाल्हि कई आहे त असां वियासीं उज़ुर ते, उहो उज़ुर एजाज़ ख़ान असांजे जखराणी साहिबु उज़ुर न वरितो या हुनजी फैमिली न वरितो। मां थोरी क्लैरिफिकेशन इन लाइ करणु चाहियां थो जो सिंध जे अवाम खे इहा हक़ीक़तुनि जी ख़बर पए। जीअं चयो बाबुल ख़ान जो इंतकाल थियो, असां इस्लामाबाद हुआसीं, उन पंहिंजो फ़ौतगी में मुंहिंजो वॾो पुटु उते मौजूदु हुयो, उते दुआ घुरियऊं। पोइ जीअं इस्लामाबाद खां असां मोटियासीं, राशिद साईं जन बि आया लाड़काणे, त उहा ॻाल्हि थी। असां हिकिड़ो ॾींहुं पहिरें जेको आहे सो चवरायोसीं पंहिंजो जखराणी फैमिली खे त राशिद साईं जन दुआ जे लाइ अचनि था, ऐं होॾो जॾहिं असांखे उहा मिली ऐं इहा बि ॻाल्हि कयूं त जेको आहे सो अचे मंझंदि जी मानी तव्हां हिते जखराणी हाउस ते खाओ। उन खां पोइ जॾहिं असां लाड़काणे खां निकिरूं पिया त मैसेज आयो जखराणी हाउस तां त कलाकु ॾेढ खां पोइ अचो। पोइ असां कलाकु ॾेढ असां पंहिंजो लेट करे उतां निकितासीं ऐं पहुतासीं त उते जेको आहे सॼी मां अॻु में बि अर्ज़ु करे वियुमि, उहा बि सोशल मीडिया ते हिकिड़ी क्लिप मौजूदु आहे जंहिंमें ॻाल्हि थी त असां वियासीं उते ऐं इहा हक़ीक़त आहे त जेके जखराणी फैमिली जा ॿिया मेंबर्स वेठा सवाइ एजाज़ ख़ान ऐं मुमताज़ ख़ान जे, त उन्हनि उते भरपूर हिकिड़ी असांखे प्रोटोकॉल बि ॾिनऊं, हाजियां बि कयूं, राशिद साईं खे तमामु ऑनरेबली उते रिसीव कयूं, सी ऑफ कयूं। त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो जेको तासुर वञे थो त असां को राशिद साईं या मां वियासीं एजाज़ ख़ान जे नंढे जी अलाह सी मग़फ़रत फ़रमाए ऐं एजाज़ ख़ान खे सबुर ॾे, तमामु वॾो हादसो थियो आहे एजाज़ ख़ान जे घर में। त हीअ हिकिड़ी सोशल मीडिया स्टंट उन खां पोइ मुख़्तलिफ़ जायुनि ते मां सम्झां थो हिनखे पॉलिटिसाइज़ शयुनि खे करण जी कोशिशि कई थी वञे। त असांजो मौक़िफ़ इहो ई आहे त असां वियासीं बाबुल ख़ान जी दुआ ते, जखराणी साहिबनि खे इतलाह करे वियासीं। जॾहिं उते पुॻासीं त एजाज़ ख़ान ऐं मुमताज़ ख़ान दुआ न वरिती, उहे मौजूदु उते हुया न हुया असांखे का ख़बर न आहे, पर अॻु में असांखे इहा ई ॻाल्हि कयूं त एजाज़ ख़ान मौजूदु आहे, पर जेॾीमहिल पुॻासीं एजाज़ ख़ान उते मौजूदु न हो। एजाज़ ख़ान जे नंढे जी दुआ ते पंहिंजो जीअं जनाज़ो हुयो त मुंहिंजो वॾो पुटु वलीद ख़ान उन जनाज़े में मौजूदु हो, उते उन दुआ घुरी, पर मां पंहिंजे कम में हुउसि असांजो कराची में, मां ज़ाती तौर ते न पुॼी सघूं हा। ऐं राशिद साईं बि बाबुल ख़ान जी दुआ घुरण हलिया, राशिद साईं बि इन दुआ ते न विया आहिनि जेका असांजे एजाज़ ख़ान जे पुट जी जेका फ़ौतगी थी आहे। असांखे एजाज़ ख़ान सां दिली हमदर्दी आहे, असां दर्जात बुलंद करण जे लाइ दुआगू आहियूं, पर इहा हक़ीक़त इहा ई आहे त असां बाबुल ख़ान जे एजाज़ ख़ान जे वालिद जी दुआ ते वियासीं, पर असां एजाज़ ख़ान जे नंढे जी दुआ ते न विया आहियूं, ऐं न को उन में इहा ॻाल्हि आहे त का उते असांखे दुआ न वरिती वई आहे। पर जेका पहिरीं दुआ हुई उन में सॼी फैमिली मौजूदु हुई सवाइ एजाज़ ख़ान ऐं मुमताज़ ख़ान जे। मां इहा सम्झमि त जेका हिन महिल सूरत हाल हले थी सॼे सिंध में हिकिड़ी इन शइ ते बहस हली रहियो आहे, त मां सम्झमि त हिन महिल बहितरु आहे त मां इहा शइ क्लैरिफाए कयां। वरी बि मां एजाज़ ख़ान जी फैमिली जे लाइ उन जे सभिनी जेके बि एजाज़ ख़ान जा भाइर आहिनि, एजाज़ ख़ान जा पुट आहिनि, उन्हनि सभिनी सां मुंहिंजी दिली हमदर्दी आहे, एजाज़ ख़ान सां बि। ऐं जेका नाड़ो असांजो एजाज़ ख़ान जो नौजवान इंतकाल करे विया उन जे दर्जात बुलंद करण लाइ दुआगू आहियां, ऐं मुंहिंजी पूरी जेका हमदर्दी आहे वालदेन जे लाइ, उन्हनि जी फैमिली जे लाइ आहे त नौजवान जेको उन्हनि जो फ़ौत थी वियो आहे, त हिन महिल ॾाढे ॾुखोईंदड़ सूरत हाल में बि हूंदा त सोशल मीडिया ते इहे शयूं हलनि थियूं, त मां सम्झां थो त हिनखे क्लैरिफाए हुजणु खपे ऐं सिंध जे माण्हुनि खे बि इहा सोचणु खपे त कहिड़ी ज़ाती मामलात आहिनि, उन ते कंहिं नमूने जेको आहे सो रिएक्ट करिणो आहे या सोशल मीडिया ते कीअं उनजी जेका शइ करणी आहे। आख़िर में वरी बि सभिनी सिंध वासियुनि खे मुंहिंजी इहा ई गुज़ारिश हूंदी त हिकिड़ो पर्सनली हिकिड़ो शादी गमी जो सिस्टम सॼे सिंध में आहे, त हिनखे पॉलिटिसाइज़ न कयो वञे। तव्हांजी महिरबानी।